सैयदना अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह ताला अन्हु जिंदे पोयरन मंझा कहीं भी हिकड़े सा नेकी करे ता उन्हीं जो बदलो मदीने वारा घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पान अता फरमाई रहा है न इज़ा लक यानी जडह त मूसान मिलंदो इन्हीं मंझा आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पान सा मुलाकात जो भी अहद फरमाई छयो आहे त वो मानू मूसान मुलाकात भी कंदो क़यामत में पर डिठो वयो आहे जी उलमा इकराम का बुधो वयो आ पढ़ियो वयो त जै भी आका करीम रऊफुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे वालिदैन करीमैन जे हवाले से उन्हन जी इज्जत और अजमत के हवाले से जितनी भी खिदमत कई है अल्लाह सुब्हानहु व तआला जी रहमत मदीने वारे घोट जो खुसूसी तरह उनके दीदार नसीब थियो आहे। अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाहि ताला अलैहि इन्हीं मौजू ते हिकड़ो किताब लिखियो वरी बियो किताब लिखियो एड़ी तरह 6 किताब पाण लिखियो वो पाण इजहार फरमायो त हिन वक्त ताई मदीने वारे घोट जी जेका सुजागी में मेहरबानी थींदी रही आहे सो 75 भेरा हिन अखिन सा मदीने वारे साईं जो मुंह दीदार कयो आहे। इन्हीं मेहरबानी सा थोड़ी मुया खिदमत कई हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे वालिदैन करीमैन जे इज्जत और अजमत के हवाले से हिकड़ो किताब बियो किताब 6 किताब लिखा है को मुझे मथा या मेहरबानी थी आहे जो सुजागी में हमेशा मुखे दीदार थी रहो वा मानू तो रोजे अतहर के दीदार दे लाए हैरान लगा प्यान दुआओं घुरन था पिया के दीदार ख्वाब के अंदर घुरन था के दीदार मुरादबन में घुरन था ये केड़ा ना बड़ा खुश नसीब है जो अखिन सा मदीने वाले साईं जो दीदार करे रहा है। बेशक अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाहि ताला अलैहि जिन जो इस्लामी दुनिया के अंदर हिकड़ो आला मकाम आहे जे वदमा वद खिदमत कई आहे हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे खानदान मुबारक ते वालिदैन मुबारकन ते खुसूसी तरह खिदमत कई आहे जे मथा एडी करम नवाजी थिया मां नकी बाधाव कया थो नकी के बाडाया थो नकी के पाडाया थो नकी मुहते कहीं तारीफ कया थो पर जेका हकीकत है वह मां जरूर बयान करे रहो आया त अज जे शख्सियत असा सबनी जे मथा एहसान फरमायो आहे असा सबनी जे मथा करम नवाजी फरमाई आहे हजरत पीर दिलबर सही दामत बरकातुहुल आलिया जे असा सबनी के दावत दी आहे त अचो त सोने महबूबन करीमन जे अबे अम्मा जो उलमा मशाइख असा के शान बुधाई ने असानी अवाम सुन्नत जमाई जा महबूब जा उम्मती बुधल ही भी खिदमत आहे मा इहो भी अर्ज कया हजरत किबरा दिलबर सही दामत बरकातुहुल आलिया को हिकड़ो किताब वालिदैन मुबारकन जे हवालन सा न लिखियो वा पर न लिखया बल्कि पान इजहार फरमायो थन त हिन वक्त ताई मां 12 किताब लिखी चुको आया इन मौजू ते हथ मथे करे ईमान वारो सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह असा जलालुद्दीन सुयूती जो नालो बुधंदा हासिल पर मां त पंहिंजे अखियुनि खे मुबारक थो ॾियां जो रब करीम मूंखे उन शख्सियत जो दीदार करायो आहे जे मिठे महबूबन करीमन जे मथां मुंहिंजे वालिदैन जे हवाले सां एतिरो कमु कयो आहे। मां पंहिंजे नेणनि खे मुबारक ॾेई रहियो आहियां मां ख़ुशि थी रहियो आहियां मूंसां गॾु मुंहिंजो ख़ानदान सॼो ख़ुशि थी रहियो आहे मुंहिंजा भाइर मुंहिंजा बचड़ा मुंहिंजी जमायत मुंहिंजा शागिर्द सभई ख़ुशि थी रहिया आहिनि मां सभिनी जे तरफ का पूरी जमायत के तरफ का निमाइंदगी करे रहियो आहियां। अल्हम्दुलिल्लाह असा जो अखियूं थधियूं थियूं आहिनि दिल बाग बहार थी वई आहे असा मदीने वारो घोट ॾिठो आहे पर भिटई सरकार सही फरमाए त मुंह से ॾिठा माउ जिद ॾिठो पिरियो खे
तिनी सदी काव करे न सघां ॻाल्हि।